हिंगोर भरसा जोगी बिरादरी जो बे डी बे राणू खान स्टापुर नेशनल हाईवे ते बुखर ताली कैब करे एहतजाज करे धरणो हयो आहे। जोगी बिरादरी जो चवण है तो असांजे ॻोठ ॾे जेको रस्तो है वो वाटिया बिरादरी बासरन असांजो रस्तो ड्राई छॾियो आहे। जेको असांजे अबन ॾाॾनि खां वठी इहो रस्तो आहे, असांजे अच वञ हूंदी आहे ऐं असांजो रस्तो ज़बरदस्ती ड्राई छॾियो आहे। असां वाटिया बिरादरी जे चङनि मुड़सनि ते दांह खणी विया आहियूं, जंहिंजे बावजूद भी असांखे रस्तो न मिली सघियो आहे। मजबूर थी करे असां नंढा मासूम ॿार आहे जेके स्कूल वञनि पिया, उन्हनि खे अचण वञण में असांखे जेको हॉस्पिटल वञण में मुश्किलात थिए थी, उहे नथा वञी सघूं। असांजो रस्तो न आहे, मोटरसाइकिल जो रस्तो हुयो उहो बि कटे छॾियो आहे। मजबूर थी करे असां अॼु ॿियो ॾींहुं आहे क़ौमी शाहरा ते जेका बुख हड़ताल कैब क़ाइमु कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां पीपल्स पार्टी जा जेको असां काज़िम अली शाह जा पुराणा वॉन्टर आहियूं, अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो कोशिश डिजिटल टीम सां छा चवणु आहे, उहो छा था चवनि। जी, एहतजाज छो कयो आहे? असांजो एहतजाज हिन जी वजह सां आहे त असांजो ॾाॾनि बाबनि खां पंहिंजी ज़मीन वेठा आहियूं। हिकिड़ो वाटियो आहे जंहिं असांजो अची दग हो बनो कटियो आहे, हुन खां बावजूद वरी असांजो बनो कटे, हुन खां बावजूद जंहिं ते असां हलंदा आहियूं ईंदा वेंदा आहियूं, रस्तो असांखे कटे छॾियो आहे। असांखे एॾी परेशानी आहिनि जेके असांजा नंढा नंढा ॿार आहिनि, ही मासूम आहिनि जो उस्ताद अची नथो सघे, असांजी ॿारनि जी तालीम ख़राब थी वञे। उन खां बावजूद साईं वारी कमत में राति जो पाणी छॾे था ॾियनि, सॼी कमत भरिजी वई। असांजे हलण जे लाइ एॾी परेशानी आहे, जाॾे ताॾे असांजे लाइ मुश्किल हल करे छॾी आहे असांजे लाइ। ऐं मीडिया वारा अचनि था, हुननि खे फ़ोनूं करे मना था कनि, तव्हां बि हिननि जी वर्क न कयो। असां ज़ुल्म ग़रीब माण्हू कंहिंखे तव्हां ॾियूं? जेका मीडिया आहे ग़रीब जी माउ पीउ आहे, हुनखे मना था कनि, जाॾे ताॾे असांजो अचणु वञणु बंदि करे छॾियो आहे। असां वञूं त काॾे वञूं? अॼु असां मुंहिंजी माउ कुराड़ी हुनजी दवा वठण पियो वञा, हुन ते कुलनि ते खणी असां रोड ते पहुचाई आहे, न त साइकिल बोट ते असां खणी वेंदा आहियूं। हाणे असांखे को सहूलियत न आहे। हीअ तव्हांखे अपील आहे, अवाम खे अपील आहे, असांजे जेके वॾा आहिनि त असांखे इहो रस्तो बहाल करे ॾियनि ऐं असां जेको बनो कटियो आहे हुनखे सिधो कनि। साईं काज़िम अली खे साईं खे असांजी गुज़ारिश आहे त असां वॉन्टर बि हुनजा आहियूं। असांजा जेके बि वॾा नस्ल हुई सॼी गुज़ारे वई साईं काज़िम अली साईं जो, असां हुनजी असां इज़त बि कंदा आहियूं। हुन बने सां हू बि ईंदो रहंदो, हू असांजो बनो कटिजी वियो आहे। अॼु साईं खे असांजी अपील आहे त हीअ असांखे बनो बहाल करे ॾियनि। साईं जी वॾी वॾी महिरबानी, असां हुनजी सॼी ज़िंदगी असां न विसारे सघंदासीं।